अस्सलाम वालेकुम मुअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। सिंधी फ़िल्म संसार जी हिक नई क़िस्त साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मोहबतुनि सां, नियाज़मंदियुनि सां, मोहबतुनि जे हिक नए छेड़े सां। तेरी अचते परसी मोहब्बत ते परसी करूं प्यार खबर सुन के तू बेपरवाह यार खबर सुन के तू कुमार तुझे नेरन में आए खूब कुमार खबर सुन के तू बेपरवाह यार खबर सुन के तू तोलस के तो आहु सजन मुंहिंजो रूह निहारे राह सजन तोलस के तो आहु सजन मुंहिंजो रूह निहारे राह सजन तुंहिंजा कदम आया आयो कुर्ब करार तुंहिंजा कदम आया आयो कुर्ब करार खबर सुन के तू बेपरवाह यार खबर सुन के तू बहारन के वरी मौसम मस्त नज़ारन के भली पाण वसायूं बहारन के वरी मौसम मस्त नज़ारन के करियूं हिक संदासी कौल करार करियूं हिक संदासी कौल करार खबर सुन के तू बेपरवाह यार खबर सुन के तू बेपरवाह यार तेरी अचते परसी अचते परसी करियूं प्यार खबर सुन के तू बेपरवाह यार खबर सुन के तू मुंहिंजो रूह निहारे रास ॾियण ख़वातीन हज़रात ईअं आहे त असांजो रूह इन्हनि लम्हनि खे निहारे थो जेके पल पोपट पल जुगनूअ जीअं असांजे हथनि मां रुख़सत थी विया। ज़िंदगी में थींदो आहे त राज़पो बि हूंदो आहे, नाराज़गी बि हूंदी आहे ऐं कोशिशि बि कई वेंदी आहे त उहो साम्हूं ख़तमु थिए। तॾहिं त आवाज़नि जी यूसुफ़ जे आवाज़ में, मोहम्मद यूसुफ़ जे आवाज़ में हुयो इहो लबो लहजो जीअं फ़क़ीर जो त छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार।
ग़ुलाम नबी साहब, अब्दुल लतीफ़ साहब, छा ज़िक्र कजे, छा ॻाल्हि कजे। असां वटि अव्हां जे लाइ सिलसिलो हले पियो थो फिल्म बादल ऐं बरसात जो, ऐं माना त महिरबानी हिन फिल्म में असां अॼु हाज़िर आहियूं 3 हिसे साण, ऐं असांजा मोज़िज़ महिमान हिन पैनल ते अव्हां ऐं असां सां गुफ़्तगू लाइ मौजूदु आहिनि। हिते ई मां चाहियां थो तव्हां सादत हासिलु कजे हिननि सां तारीफ़ जी। असां वटि मौजूदु आहिनि साईं शाहिद भुट्टो साहिबु। शाहिद साईं, मौला ख़ुशि रखे, वॾी इनायत तव्हां असां वटि अचो था। इन खां पोइ असां वटि मौजूदु आहिनि साईं सैयद फिदा हुसैन शाह साहिबु, नालो पाण तारुफ़, पाण ख़ुशबू, हमेशह जा महकंदड़ गुलाब जीअं असां वटि शाह साहिबु मौजूदु आहिनि। भली कार साईं तव्हांखे। ऐं असां वटि हिन पासे मौजूदु आहिनि अदा मुमताज़ अली शेख साहिबु। अदा मुमताज़, वॾी इनायत। ऐं सिंधी फिल्मुनि जे हवाले सां जेका मुस्तनिद ॼाण अव्हां पहुचायो था उन जे लाइ लख थोरा। ऐं आख़िर में असां वटि मौजूदु आहिनि हिन फिल्म जा हीरो सदाबहार एवरग्रीन वसीम साहिबु। मन त महिरबानी, जॾहिं असां स्क्रोल खां शुरू कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं हूंदो आहे त स्क्रोल में पूरी मालूमात हूंदी आहे, कॾहिं असांखे उहो स्क्रोल पूरे नमूने सां हथु थी कोन सघंदो आहे, छाकाणि त फिल्म जो प्रिंट कोन थो मिले। जेकॾहिं प्रिंट मिले थो त उन में का न का किथे को नुक़्स आहे त उहो सही नमूने सां मुंतक़िल थी कोन थो सघे। पर असांजी कोशिशि हूंदी आहे त असांजा मोज़िज़ महिमान जेके गुफ़्तगू कनि था उन मां उन सॼी गुफ़्तगू मां निचोड़ असां या ताईं पहुचे, ऐं उहो सभु जेके फिल्मुनि जा हवाला आहिनि से यकीननि सगारा आहिनि। यानी असांजा महिमान ऑथेंटिक गुफ़्तगू कंदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते तव्हां जॾहिं असां सां मिलो था त केतिरा ई सवाल पुछिया वञनि था त इन्हनि जी जेका नॉलेज आहे, जेका ॼाण आहे, उहा किथां अचे थी। त सिधी सी ॻाल्हि आहे त पाण पंहिंजी वजूद में हिकिड़े आइकॉन्स जीअं आहिनि, या अलाह पाक जी असां ते महिर आहे त असां वटि अहिड़ा सदाबहार वजूद मौजूदु हूंदा आहिनि जेके जॾहिं फिल्म जे हवाले सां गुफ़्तगू कंदा आहिनि त उहा ऑथेंटिक ई हूंदी आहे, छाकाणि त केतिरनि जी उहा फिल्म पाण ॾिठल हूंदी आहे, केतिरा उन में उनजी शूटिंग्स में शरीक थियल हूंदा आहिनि, केतिरनि जी मालूमात उन जे बारे में बेहंता मज़बूत हूंदी आहे। इन करे ई कड़ीअ में हिकिड़ो सिलसिलो हलंदो रहे पियो थो। शायदि साईं एतिरा कंदासीं तव्हां खां। ऐं ॿ भाइर जेके बेमिसल बेनज़ीर, माना ग़ुलाम नबी साहिबु, अब्दुल लतीफ़ साहिबु, ऐं जेको तव्हां लास्ट टाइम ॻाल्हि कई त अकार्डियन खां वठी वेंदे पियानिस्ट ताईं हिकिड़ी बसि, त जेको रूज हिन फिल्म खे नसीबु थियो मौसीक़ीअ में, ओड़ो भाॻ ॿियनि जो बि ठहियो जेके ॿियूं फिल्मूं हुननि जूं हुयूं उन में? मिसाल तौरु जेकॾहिं मौसीक़ी ॾिसिजे त हिन फिल्म में कहिड़े पाए जी मौसीक़ी आहे हिननि जी? ॾिसो, पायो जेको आहे नी उहो असां तय नथा करे सघूं। ठीकु आहे, ठीकु आहे। छाकाणि जो स्टैंडर्ड हिननि जो बि जेको आहे को घटि कोन हुयो, सही ज़हीन हुया। सही। हाणे इन फिल्म में ई हिकिड़ो तव्हां सेकेंड एपिसोड में जेको गानो हलायो तव्हांजो जो जुंगारे बि सही अॻु में क्लब जो जेको थोरो उहो आहे जंहिंमें माहौल आहे, मूंखे ॿोल ज़हन में नथा अचनि। सेकेंड एपिसोड में जेको हाणे उन में ॾिसो त 3 हिकिड़ा अलॻि अलॻि सिचुएशन जेकी असां एज़ अ म्यूज़िक कंपोज़र असांजे लाइ ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे। त हिकिड़ो कंहिं उन स्टार्ट में दोहीड़ो हुजे जी, उन खां पोइ वरी हिकिड़ो सैड गानो हुजे, उन सैड गाने में बीट चेंज, इंस्ट्रूमेंट, ऑर्केस्ट्रा चेंज, ऐं वरी क्लब डांस शुरू थी वञे। तव्हां हुन में ॾिठो त जेको हुन में स्पेनिश गिटार बि आहे, त हुन में इलेक्ट्रिक गिटार बि यूज़ थियो आहे, ऐं मैंडोलिन जो बि इस्तेमालु आहे, त वायलिन जो बि इस्तेमालु आहे, ऐं हुन में बेंगो कांगो आहे, जीअं ऑर्केस्ट्रा जा उन ज़माने जा जेके आहिनि। हाणे उहो चेंज ओवर जेको आहे त हिकिड़ो सैड हिकिड़ो गानो हले थो पियो, उन खां पोइ चेंज ओवर थी ॾेखारे क्लब में जेको आहे हिकिड़ी छोकिरी डांस थी करे, जी 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 हैप्पी सैड, सम्झो। इहो थोरो टर्निंग जेके आहिनि उहे उन ज़माने ते ट्रैक सिस्टम कोन हुया नी, 1 ट्रैक सिस्टम हुयो। माना ग़लती का थी त वरी शुरू खां वठी गानो जेको आहे उहो हिकिड़ो केॾो अज़ाबु हूंदो आहे इहो। कंहिं हिकिड़े इंस्ट्रूमेंट जी बि ग़लती वरी ॿीहर मुंड खां जेके आहिनि उहे। ऐं हीअ जेको तव्हां गानो वठो जेको आहे छॾ ॾिसण के तूं जेको आहे इहो त एवरग्रीन जेको आहे छा मेलोडी आहे। हा, ऐं हीअ त असांजे मशहूरु आहे त सिंध जो मेहदी हसन हो, यूसुफ साहिबु। ऐं यूसुफ साहिबु इहा ख़ुशकिस्मती आहे सिंधी फिल्मुनि खे त उन्हनि खे तमामु सुठो ऐं ज़हीन ऐं भैरवीअ जे हर वक़्तु वणंदड़ हिकिड़ो जेको आहे इहो आर्टिस्ट उन्हनि खे मिलियो। वाह 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 वाह, जेको गज़ल में बि तव्हांखे वणे, फिल्मी गाने में बि वणे, काफ़ी कलाम में बि वणे, क्लासिकल ॻाए त उन में बि वणे। जेको आहे सची ॻाल्हि इहा आहे त इहा असीं छा ॻाल्हाए सघंदासीं हुननि जी, पाण मौसीक़ी जा स्टूडेंट हूं असां। वाह 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 वाह। शाह साहिबु, तव्हांजी हिन फिल्म सां वाबस्तगी का यानी पंहिंजे बादल बरसात सां? मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त ग़ुलाम मोहम्मद चन्ना सां मुंहिंजी हिकिड़ी तमामु तफ़सीली कचहरी हैदराबाद जे कैप्री सिनेमा में थी।
ऐं असांजी पहिरीं मुलाक़ात हुई ऐं फिल्मी नक़ाद वांगुरु मूं पंहिंजा वुसतुनि जा सभु पर खोले साईंअ सां ॻाल्हायो त मूंखे महसूसु थियो त उन ज़माने में जेका डेडिकेशन ऐं जेका पैशन ऐं जंहिं चाहत सां ग़ुलाम मोहम्मद चन्ना ॻाल्हाईंदो हो त हुन मां महसूसु थींदो हो त केतिरो आर्टिस्टिक ऐं केतिरो ख़ुशबूदार माण्हू आहे। ऐं बादल ऐं बरसाति ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जॾहिं शायदि भुट्टो साहिब एॾी सुहिणे नमूने सां उनजी म्यूज़िक खे डिफाइन कयो आहे। ऐं मूसीकारनि जे लाइ इहो चवंदुसि त मूसीकार एॾा क्रिएटिव ऐं एॾा इनोवेटिव हुआ जो हुननि उन ज़माने में सोचियो त न सिंधी फिल्म ॾिसण वारे खे बि असीं हीउ मज़ो चखायूं। वाह वाह। ऐं इहा जेका वारफ़्तगी आहे, इहा जेका बरजस्तगीअ जी दरी खुले थी ऐं तख़लीक़ उभिरे थी ऐं तख़लीक़ बाक़ाइदे रॉक करे थी ऐं सिनेमा त आहे ई अहिड़ी शइ जेका ॾिसण वारे खे मोहे। त सिनेमा में ऐं सिनेमा जे गीत में ऐं गीत जी में शुगुफ़्तगी पैदा करण लाइ अहिड़ी शइ क्रिएट करणु तख़लीक़ करणु। ऐं ॿियो आउं हिकिड़ी वॾी ॻाल्हि कंदुसि त मुंहिंजे ख़्याल में इहा हैदराबाद जी क़िस्मती आहे, असांजे सिंधी फिल्मुनि जी ख़ुशकिस्मती आहे जो असांखे रजबली साहिब जहिड़ो माण्हू मिलियो। हिकिड़ो त उहो ख़ूबसूरत हो, मोचारो हो, ॿिया हुन जेके बि गीत ॻाया आहिनि नवीं ॾिसो त उहो पंहिंजी मिसाल पाण आहिनि। हुनजो पहिरियों गानो जेको क्लिक वञे थो सो महमद अलीअ ते पिक्चराइज़ थो थिए। हाणे इहा जेका वारफ़्तगी आहे, इहा जेको अफिक्शन आहे, बॉन्ड आहे जेको फिदा हिननि जेको आइटम अथव क्यों न तुझे प्यार करूं क्यों न करूं प्यार, बिल्कुलु बिल्कुलु नूरजहान ऐं रजबली जी आवाज़ में सुपर डुपर हिट आइटम हुयो। ऐं ॾिसो मैडम नूरजहान त हाणे असांजा लीजेंड हुआ, नूरजहान जहिड़ी गुलूकारा, पर नूरजहान जेॾी महिल रजबलीअ सां ॻाए थी त रजबलीअ जी ख़ानदानी उहा जेका ख़ुशबू आहे मौसीक़ीअ में, क्लासिकल मौसीक़ीअ में, वाह 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 सा हर फिल्मी गाने जे हर सिट में अव्हांखे महसूसु वाह थिए वाह थी। वाह वाह वाह। ऐं रजबली असांखे वहीद अली, उस्ताद फ़तेह अली, उस्ताद उमेद अलीअ खां परे महसूसु नथो थिए। जेॾी महिल असीं मेंढूं ऐं मुर्कूं ऐं उन्हनि गाननि में असीं ख़ुशबू ॾिसूं था जेका मोहम्मद अलीअ जहिड़े लीजेंड अदाकार ते स्क्रीन खे उत्साहे पई। वाह वाह। साम्हूं ज़ेबा हुजे ऐं प्लेबैक सिंगिंग में रजबलीअ जो आवाज़ हुजे। वाह 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 वाह। त इहा वॾी ॻाल्हि आहे। वाह वाह। शाह साहिब सां गुफ़्तगू खां पोइ असां वटि अव्हां जे लाइ हाणे मौजूदु आहिनि ॿ प्रोफाइल्स। पहिरियों आहे चिंगारीअ जो। असुलु नालो नामालूम, सिंधी फिल्मुनि जे विचोले दौर में चिंगारीअ पंहिंजे रक़्स जे कला वसीले बाहि भड़काइण जी भरपूर कोशिशि कई ऐं शायदि उन में कंहिं हद ताईं हू कामयाबु वई। खेसि सिर्फ़ु 2 फिल्मुनि में कमु करण जो मौक़ो मिलियो, पर लॻो पिए त जेकॾहिं खेसि अॻियां चांस मिले हा त शायदि हू हुन खां वधीक ख़ूबसूरत परफॉर्म करे हा। सिंधी फिल्मूं अथसि मुंहिंजो प्यार पुकारे ऐं बादल ऐं बरसाति। ॿियो प्रोफाइल आहे गाजन कुरैशीअ जो। कद बुत जे हवाले सां हिकु भरपूर विलन जो ॾेख ॾींदड़ गाजन कुरैशी पंहिंजे परफॉर्मेंस में बि हिकु अहम अदाकार साबित थियो। फिल्म बादल ऐं बरसाति में अदा कयल संदसि मनफ़ी किरदारु ॾिसंदड़नि खे बेहदि मोहियो। तंहिंखां पोइ हाज़ुर साईं में मिलंदड़ चांस खां बि हुन ख़ूब फ़ाइदो वरितो। संदसि अहम प्रोजेक्ट्स में ग़ुलाम मोहम्मद चन्ना जी फिल्म दरवाज़ा खुला रखना ऐं अलफ़ुक़रा जी परचन शाल पंवार इहे नामुकमिल रहियूं, त बि हुन में संदसि अदाकारी जा रशी जज़्बात ॾाढा सुठा लॻंदा हुया। संदसि हयातीअ में अदा कयल किरदार फिल्म बीननि ते संदसि छाप छॾे विया आहिनि। इन्हनि प्रोफाइल्स खां पोइ असां वटि तव्हांजे लाइ मौजूदु आहे हिकिड़ो वीडियो क्लिप आहे नीमा जी अदाकारीअ बाबति। बाबा ॾिसो मुंहिंजी सिंधी लिबास पातो आहे, हीउ भर्त ॾिसो, हीउ टिकड़ो ॾिसो, मूंखे लिबास ॾाढो वणे थो। तव्हांखे वणे थो बाबा? हा धीउ, मूंखे सिंध जी हर शइ वणे थी। पर बाबा तव्हां परेशान छो हो? गोली की मां तुझी गुजारा कदमन में जिंद जान के वारा। छावा अटक छो थी रहे? उहो त चरी आहे, पर आउं त तुंहिंजे वेझो आहियां। आशिम, तूं त मुंहिंजी ज़िंदगी जो बहितरीन साथी आहीं। असां नंढपण गॾु गुज़ारियोसीं ऐं जवानी बि गॾु गुज़ारींदासीं ऐं पोढ़ा बि गॾु थींदासीं। हमेशह
तुझियूं ॻाल्हियूं ॿुधी ख़ुशि थींदी आहे। तूं केॾो न सुठो आहीं हाशमा। सचतालो आउं तोखे वणां थो। वणंदे के न मुंहिंजा शीदन। हाशम मुंहिंजी छेर किरी पई। छेर किरी पई? हाँ भी तालो आउं थो ले जा। तालो तुंहिंजी छेर मिली वई। अचे वटि पंहिंजी छेर। तूं ई पारा। हाँ हाज़िर। ठीक है न तालो? हाँ हिकिड़ी ॻाल्हि चवां तालो। कहिड़ी? मां तोखे वणां थो न। वणंदे के न मुंहिंजा शीदन। तालो सॉरी भेण। भेण से भेण जे असीं लाॻापे खे बदनाम करण जी कोशिश न कर तालो। भेणूं त भेणूं सां कुर्बान थियूं आहिनि पर उन्हनि जी मोहबत कोन फुरींदियूं आहिनि। ये तू छा चई रही है सौरी? आऊं ठीक थी चवां तालो। तो पंहिंजी ख़ूबसूरती सां मुंहिंजी अछियूं खे मूंखां पियो आहे पर मां करे छा थी सघां। मां कारी जो आहियां। मां कारी जो आहियां। तोखे ग़लत फहमी थी है सौरी। मूं तो कॾहिं बि अछे ऐं कारी जो फ़र्क़ु न रखियो आहे। नीमा जी अदाकारी खे त ॾिठोसीं पर असां वटि हिकिड़ो तासुर बि मौजूदु आहे अबू बिलावल बाबति ऐं उन बाबति गुफ़्तगू करे रहिया आहिनि शहज़ादो गुलफ़ाम। अबू बिलावल प्यारी शख़्सियत साईं, तमामु प्यारी शख़्सियत। एॾो ई माण्हू अदाकारी हिन में रू हुई जो मुंहिंजे हिकिड़े ड्रामे में कमु कयो हुई। तव्हां यकीन करियो रुआड़े छॾी माण्हुनि 5 मिंट सीनो ऐं हर हुन जेको बि तव्हां हिनखे रोल ॾियो, जेको बि रोल ॾियोसि, फाइटर, हीरो, कैरेक्टर रोल, तमामु प्यारो। आम ज़िंदगी में पे साॻियो जेको हुनजो फिल्मुनि में रूह सां हो तीअं जॾहिं बि मिलंदो कुर्ब सां सभिनी सां ही हू लाजवाब माण्हू, तमामु सुठो फ़नकार, तमामु सुठो इंसानु। शुरूआत में मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में सदाबहार गीत कनाए हुयोसीं छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार ऐं चाहियूं था त पंहिंजे सेशन जी पुञाणी में उनखे रीडू जेको कयो अथऊं नौजवान आवाज़ में नौमान राजपर ॻायो आहे उन गीत खे त ॾिसूं त नओं नस्ल पंहिंजे पुराणे नस्ल जी पेश कयल कोशिश खे कहिड़े रंग में पेश करे। छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार, छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार, तेरी अचत परची हो अचत परची करूं प्यार, छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार, छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार, तेरी अचत परची हो अचत परची करूं प्यार, छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार, छॾ रुसण खे तूं। तुंहिंजे माण्हुनि मल मस्तानो कयो, तुंहिंजे नेणनि दिलि दीवानो कयो, तुंहिंजे नेणनि में आहे ख़ूब खुमार, तुंहिंजे नेणनि में आहे ख़ूब खुमार, छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार, छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार, तेरी अचत परची हो अचत परची करूं प्यार, छॾ रुसण खे तूं बेपरवाह यार, छॾ रुसण खे तूं। के थो साहु सजण मुंहिंजो रूह निहारे राह सजण, तुंहिंजा कदम आया आयो कुर्ब करार, तुंहिंजा
बेक़रार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार तेरी अचत परची हो अचत परची करियूं प्यार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार छॾे रुसण खे तूं वसायो बहारुनि खे वरी मौसम मस्त नज़ारनि खे करियूं इश्क संदा असीं कौल करार करियूं इश्क संदा असीं कौल करार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार तेरी अचत परची ओ अचत परची करियूं प्यार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार तेरी अचत परची हो अचत परची करियूं प्यार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार छॾे रुसण खे तूं बेपरवाह यार छॾे रुसण खे तूं इन ते ई फिल्म बादल ऐं बरसात जे हवाले सां 3 हिसे मां खां मोकिलायूं था ऐं इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते हिन फिल्म जी निस्बत सां चौथे ऐं आख़िरी हिसे में अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि सईद फिरदौसन शाह, साईं शाहिद भुट्टो साहब, साईं मुमताज़ शेख साहब ऐं अदाकार वसीम साहब जिन जा बेहद शाकिर आहियूं त हू असां साण मौजूदु आहिनि ऐं फिल्म जे हवाले सां असां ऐं अव्हां ताईं एॾी ख़ूबसूरत सदाबहार ख़ुशबूदार गुफ़्तगू पेश करे रहिया आहिनि। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।